पास थियल आहे। हालांकि हितां जेके माइग्रेशन करे असांजा दोस्त विया उन्हनि बि इंडिया में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारायो। हुन में राइटर अहम किरदारु सिंधी क़ौमी जो मसइलो आहे, इहो नंढड़ो मसइलो कोन्हे, इशू आहे। उन खां पोइ तक़रीबन जेको मां वाच कयां थो ॾिसां थो त साइन बोर्ड जेके आहिनि होटलूं आहिनि या छोलनि खपाइण वारो आहे या जेके अहिड़ा माण्हू आहिनि त वापारी क़िस्म जा जेके आहिनि त उन्हनि पंहिंजे साइन बोर्डनि ते बि उर्दू ॿोलीअ में लफ़्ज़ लिखाए छॾिया आहिनि। मिसाल साम्हूं लिखियलु आहे साइकिल, हाणे जेकॾहिं साइकिल इहो सिंधीअ में लिखियलु हुजे बहितर हर को माण्हू सम्झी सघे हा। किरियाना जेकॾहिं लिखियलु आहे उर्दू में इनखे सिंधी में लिखियलु आहे त बहितर सिंधी माण्हू जॾहिं रहंदा हुते। उन खां पोइ ॿियो जेको मेन मसइलो आहे त असांजे ख़ानगी स्कूलनि में ख़ासि तौर ते सिंधी ॿोलीअ ते अहमियत कान्हे, ॿारनि खे नथो पढ़ाइजे, जेको वॾो नुक़सानु थी रहियो आहे। छो त ॿोली नसुलनि सां जुड़ियल आहे। जॾहिं नसुल तव्हांजा ई उनजा पेर कटिजनि त उन नसुलनि जी उहा ज़बान कहिड़ी रहंदी ऐं उनखे फैशन आहे जेका ज़बान आहे उहा मिली वेंदी। अॼुकल्ह इंटरनेशनल अंग्रेज़ी जेका ज़बान आहे उहा त ॻाल्हाई थी वञे, उनजी अशद ज़रूरत बि आहे असांखे, पर उन सां गॾु ॿोली जेका असांजी क़ौमी ॿोली थियणु घुरिजे चाहे जेका असांजी मादरी ज़बान आहे उनखे अहमियत ॾियणु खपे। ऐं इन हवाले सां जेको मोरो आहे, मोरो रिच आहे, हमेशह ॿोली जे हवाले सां पंहिंजो अहम किरदारु कयो आहे। सिंधी ॿोली जो पहिरियों जेको शहीद आहे उहो बि हितां मोरे जो शहीद अब्दुर्रज़ाक सूमरो आहे। उन खां पोइ जेकॾहिं तहरीकूं ॿोलीअ लाइ हलियूं आहिनि त उन्हनि में बि गॾियल तौर ते सिंधी अदबी संगत जो ऐं ॿियनि तनज़ीम जो किरदारु रहियो आहे। असां मुतालबो कयूं था हुकूमत सिंध खां त तव्हांजी हुकूमत सिंधी माण्हू में मौजूदु आहियो, इहो बिल पास करायो त सिंधी में ऐं ख़ानगी स्कूलनि में ॿोली पढ़ायो वञे जीअं असांजो मादरी ज़बान जो नसुल बची सघे।